जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहियो MK सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां तव्हांजो दोस्त अली मुराद मलिक। असां खणी ईंदा आहियूं ॿ टे सवाल जवाब ॾींदा आहियूं। सवाल जो जवाब केरु सही ॾिए थो केरु ग़लति ॾिए थो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे इनखे सब्सक्राइब बि कजो, लाइक बि कजो। अगरि फेसबुक जी पेज ते उनखे फॉलो बि कयो, लाइक बि कयो। असां पुछूं था सवाल जवाब। अगरि सवाल जो जवाब असांखे हिते बि मिली वियो बहितर। अगरि जहिड़ो सवाल जो जवाब असांखे न मिलियो उहो तव्हांजे लाइ सिर्फ़ु चवूं था तव्हां कमेंट्स बॉक्स में कमेंट्स करे सघो था हिन जो सवाल जो जवाब छा हुजणु खपे। हाणे पुछूं था हिन खां सवाल जवाब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दुनिया में उहो कहिड़ो दरख़्त आहे जंहिंखे फुल आहिनि 5, 3 त छांव में 2 त धुप ते? ग़लति। तूं ॿुधाए। ग़लति। ग़लति। तूं ॿुधाए। ग़लति। तूं ॿुधाए। ग़लति। सोचींदे छा सोचींदे अञा? तूं ॿुधाए। बबर। ग़लति। थाली। ग़लति। तूं ॿुधाए। सही। हिकिड़ो सवाल जो जवाब असांखे मिली वियो। हाणे पुछूं था ॿियो सवाल। अगरि सवाल जो हिननि जवाबु ॾेई सघिया ठीकु आहे, अगरि न ॾेई सघिया उहो सवाल हूंदो तव्हांजे लाइ कमेंट्स करे सघो था। हाणे सवाल आख़िरी में इहो ई आहे। हिकिड़ो अची रहियो हो रास्ते सां, उन ॾिठो कंहिं लाश मुअल ज़ैफ़ान जो हुयो, उनखे खणी आयो पंहिंजो घर। हाणे उनखे छा सम्झी करे दफ़नाए थो? मज़हब वारो सम्झी करे या गैर मज़हब सम्झी करे, मतिलबु मुस्लमान आहे या ॿिए मज़हब में आहे, छा सम्झी करे उनखे दफ़नाए थो? उनखे कहिड़े हिसाब सां जांच कजे कि कहिड़े मज़हब में आहे कहिड़े मज़हब में न आहे बि ज़ैफ़ान जवान हुजे उहो ॿियो ॻाल्हि हुयो। ज़ैफ़ान जो कीअं जांच कजे कहिड़े मज़हब में कहिड़े मज़हब में, हिननि खां पुछूं था। हाणे मूंखे आख़िरी सवाल जो जवाबु इहो बचे थो। हाणे हिकिड़ो अची रहियो हो पंहिंजे रास्ते सां, हिकिड़ो ॾिठोसि लाश बि हुयो लेडीज़ जो ज़ैफ़ान जो, उनखे खणी आयो पंहिंजो घर। हाणे उनखे कहिड़े हिसाब सां दफ़नाईंदो? पंहिंजे मुस्लमान सम्झी करे या ॿियो मज़हब में सम्झी करे, छा सम्झी करे उनखे दफ़नाईंदो? इन सवाल जो जवाबु उनखे कीअं सम्झंदो बाबा हिनखे कहिड़े हिसाब सां दफ़नाया, छा सम्झी करे दफ़नाए? मुस्लमान सम्झी करे या ॿियो मज़हब सम्झी करे कीअं दफ़नाइजे? उनखे कीअं ख़बर पइजे कहिड़े मज़हब में आहे? ग़लति। तूं ॿुधाए। इंसान करे। ग़लति। इहो जांच करणो न कहिड़े मज़हब में आहे कहिड़े मज़हब में न आहे। तूं ॿुधाए। न ग़लति। मुसलमान जी ग़लति। इंसानियत। ग़लति। वरी सोच। यहूदी। ग़लति। हे सवाल बचे थो तव्हांजे लाइ। हिननि कंहिं बि जवाबु न ॾेई सघिया। हिन जो सवाल मुंहिंजो इहो ई आहे। हिकिड़ो अची रहियो हो रास्ते सां, ज़ैफ़ान जो हिकिड़ो मुअल ॾिठोसि लाश, उनखे खणी आयो पंहिंजो घर खणी आयो। उनखे दफ़नाईंदो त कहिड़े हिसाब सां दफ़नाईंदो? छा सम्झी करे दफ़नाईंदो? कहिड़े हिसाब सां दफ़नाईंदो? उनखे माना जांच कीअं करे? ज़ैफ़ान जवान हुजे या ॿियो ॻाल्हि हुजे, ज़ैफ़ान खे छा सम्झी करे दफ़नाए? असांखे बचे थो हाणे आख़िरी ॻाल्हि बचे थो। असां हिननि खे पुछा करूं था, पोइ वीडियो खे करूं था एंड। हाणे आख़िरी सवाल अथव। चाचे ने चाची को चांदी की चम्मच में चांदनी की चौक में चांदी की चम्मच से चटनी चटाई। जल्दी जल्दी। तू बता। तू बता। तू बता। तू बता। चाचे ने चाची को चांदनी चौक पे चटनी चटाई। चाचे ने चाची को चांदी की चम्मच में चांदी की चम्मच में चटनी चटाई। चाचे ने चाची को चांदनी चौक पे चांदनी की चम्मच से चटनी चटाई। चाचे ने चाची को चांदी की चम्मच में चांदनी की चौक में चांदी की चम्मच में चटनी चटाई। चाचे को चाची। तू बता। तो हम ये रिहर्सल